अस्सलाम वालेकुम कीअं आहियो तव्हां सभु। उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां पढ़ंदासीं सिंधी छहीं दर्जे जे सिंधीअ जो साबिक़ु ट्यून जेको आहे नात। नात सिख्या जी हासिलात कहिड़ी आहे हिन में ॾिसंदो। नबी पाक जी वाखाण करणु, नात खे सुर सां पढ़णु, नवनि लफ़्ज़नि खे जुमिलनि में कमु आणणु, हम आवाज़ ॿोले लिखणु। हीअ सभु असां हिन नात जे आख़िर में सिखी वेंदासीं, अहल थी वेंदासीं, लाइक़ु थी वेंदासीं त इहो सभु कुझु असां करे सघूं। ठीकु आहे। अॻु में असां हिन नात खे पढ़ंदासीं, हिन खे पोइ हिन जी सम्झाणी कंदासीं। अॻु में हिन खे पढ़ी था ॾिसूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नात। अची वीर ॾे सुधीर, मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा। अची वीर ॾे सुधीर, मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा। कबर क़ियाम अंदर ॼाम, मिठा माड़ कजां का, उते घोट कजां मोट मिठा मीर मोचारा। मिस्री शाह चए सियाह, कामिल क़ल्ब उजारियो, कयां तारीफ़ तो शरीफ़ मिठा मीर मोचारा। मिस्री शाह चए सियाह, कामिल क़ल्ब उजारियो, कयां तारीफ़ तो शरीफ़ मिठा मीर मोचारा। हाणे हीअ जेको नात आहे उहो लिखियलु आहे मिस्री शाह जो। नात में छा हूंदो आहे, पाण सॻोरु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो आख़िरी नबी, उन जी वाखाण, उन जी तारीफ़ थियलु हूंदी आहे। हिन में जेको मिस्री शाह चवे थो उहो सॼो कंहिंखे तारीफ़ कई वई आहे, पाण सॻोरु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाक जी कई वई आहे। अची वीर ॾे सुधीर, मिठा मीर मोचारा। हाणे मिठा मीर मोचारा हिते कंहिंखे सॾियो वियो आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा। हीअ सॼी तारीफ़ जेको आहे सो नबी पाक जी थियलु आहे। हिन जी हाणे सम्झाणी असां सिखंदासीं, हिकु हिकु लाइन जी धार सम्झाणी सिखंदासीं। उन खां पोइ असां हिन जी मश्क ॾे हलंदासीं, हिन जी मश्क कंदासीं। अॼु जे लाइ एतिरो काफ़ी आहे। हिन जी मां तव्हांखे सम्झाणी ॿिए वीडियो में तव्हांखे ॾेखारींदमि। तव्हां मुंहिंजो ॾिसंदो। जेकॾहिं चैनल ते हिन खां पहिरें ऐं ॿिए सबक़ जा तव्हांखे वीडियो मिली वेंदा। टिल देन अल्लाह हाफ़िज़।